Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. लाहौर जे मीनार पाकिस्तान ग्राउंड ते जलसो करण ते PDM जी मरकजी क़यादत ख़िलाफ़ केस दाख़िल। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़, ख्वाजा साद रफ़ीक, एहसन इकबाल, शाहिद खाखान अब्बासी, राणा सनाउल्ला, मरीम औरंगज़ेब समेत ॿिया अॻवान नामज़द। FIR मूजिब जलसे में क़ौमी विरसे खे नुक़सान पहुचायो वियो। कोरोना SOPs जी भञकड़ी कई वई। FIR में साउंड सिस्टम एक्ट समेत 15 कलम शामिल। नून लीग तर्जुमान मरीम औरंगज़ेब जो चवणु आहे त जाली हुकूमत जी FIR जलसे जी कामयाबी जो सबूत आहे। हुकूमत जलसे बाबति वावेला बाद कूड़ो केस दाख़िल कयो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थी रहियो आहे। 11 नुकाती एजेंडा जारी। काबीना इजलास में मुल्की सियासी, मुआशी ऐं कोरोना समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर थींदो। मुल्क में पेट्रोल बहरान बाबति पेट्रोलियम कमीशन जी रिपोर्ट पेश कई वेंदी। बिजली विरछ कंपनियुनि जे CEOs जी मुक़ररनि, स्वी नॉर्दर्न गैस कंपनी, सदर्न गैस कंपनीज़ जी मुस्तक़िल MDs जी मुक़ररी बि एजेंडा में शामिल। सुप्रीम कोर्ट नैब रेफरेंसिस कराची मुंतकिल करण बाबति रजिस्ट्रार ऑफिस ख़िलाफ़ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी अपील मंज़ूर करे वरिती। CRA जी मोकलुनि बाद केस मुक़रर करण जी हिदायत। आसिफ ज़रदारी जे वकील फारूक H नाइक अदालत खे ॿुधायो त रेफरेंस कराची मुंतकिल करण जी दरख़्वास्त असांजो क़ानूनी हक़ आहे, पर रजिस्ट्रार दरख़्वास्त रद्द कई। जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स न त केस वफ़ाक़ न पर हिकु सूबे खां ॿिए सूबे मुंतकिल करण जो मामिलो आहे। फारूक H नाइक साहब अवां केस जी तैयारी करे अचिजो। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत शाहिद खाकान अब्बासी ख़िलाफ़ LNG रेफरेंस में नैब जे शाहिद पेट्रोलियम डिवीज़न जे मोहम्मद भट्टी जो बयान रिकॉर्ड करे वरितो। ॿुधणी दौरान शाहिद खाकान अब्बासी बि अदालत में पेश। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद खाकान अब्बासी जो चवणु हो त 2.5 साल थी विया, पर अॼु ताईं सम्झ में नाहे आयो त इल्ज़ाम कहिड़ो आहे। अदालत खे दरख़्वास्त आहे त इल्ज़ाम लॻाईंदड़ शेख रशीद अहमद खे घुराए खेसि सबूत पेश करण जो हुकुम ॾिनो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद सां DG FIA वाजिद ज़िया ऐं IG इस्लामाबाद जी मुलाक़ात। अहम केसिस बाबति ब्रीफिंग। IG इस्लामाबाद आमिर ज़ुल्फ़िकार अमन ओ अमान जी सूरत हाल बाबति बि शेख रशीद खे आगाह कयो। मलीर जे इलाइक़े भैंस कॉलोनी में प्लॉट्स जे मुबैना कब्ज़े ते सिंध सरकार, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ऐं मलीर डेवलपमेंट अथॉरिटी खे नोटिस जारी। सिंध हाई कोर्ट मुतासिर शहरनि जी दरख़्वास्त ते धुरियुनि खां जनवरी जे ॿिएं हफ़्ते में रिपोर्ट तलब करे वरिती। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त 1993 में प्लॉट्स जी बुकिंग कराई वई, जिन ते कब्ज़ो कयो वियो आहे। 23 सालनि खां हर फोरम ते आवाज़ उथारियो, पर इंसाफ़ न मिलियो। असांजी प्लॉट्स ते भैंस कॉलोनी क़ाइमु कई वई आहे। अदालत खे प्लॉट सां कब्ज़ा ख़तमु कराइण लाइ हुकुम ॾियण जी इस्तदा। पाकिस्तान में कोरोना वेखे वधीक 73 मरीज़ फौत थी विया। फौतिन जो अंग 8,905 थी वियो। हिकु ॾींहुं में 2,459 नवां केस रिपोर्ट। मुल्क में कोरोना जे एक्टिव केसिस जो तादाद वधी 48,000 आहे। सिंध में कोहीड़े ऐं थधि जी लहर बरक़रार। कशमोर, खानवाहण, हिंगोरजा, कंडियारो, कशमोर कंदकोट ऐं भरपासे में सख़्त कोहीड़े ऐं सीउ सबबि माण्हू घरनि ते महदूद। शाहराहुनि ते ट्रैफ़िक मामूल खां घटि। कराची में बि साइबेरियन हवाऊं खुलण सबबि थधि वधी वई। ईंदड़ हफ़्ते सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो इम्कान। गंबट में 1 महीनो अॻु क़त्ल थियल सईद ज़ाहिर शाह केस में अहम अॻु भराई। पुलिस दावा कई आहे त केस में गिरफ़्तार जवाबदार ख़ान खोखर
ॾोह जो एतराफ़ करे वरितो आहे। वारदात में इस्तेमाल थियल पिस्टल मिलण बाद जवाबदार ख़िलाफ़ हिकु वधीक केस बि दाख़िल कयो वियो। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सगत माहिया हमीर शेख हेडलाइन सवाले थियो तफ़सीली ख़बरूं शामिल कयूं था इन ब्रेक खां।